ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन खे ॾींदा हलूं त सिंध हुकूमत पारां 3 अगस्त खां तालीमी इदारा खोलण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त 3 अगस्त खां 100% वैक्सीन वारा स्कूल खोलिया वेंदा। हुन इहो बि चयो आहे त समूरा स्कूल 50% हाज़िरी सां खुलंदा। संदसि चवण त उस्तादनि ऐं अमले शागिर्दनि ऐं वालिदेन खे वैक्सीन कराइणी पवंदी। इहा अहम ख़बर ॾियूं पिया कि सिंध हुकूमत पारां 3 अगस्त खां तालीमी इदारा खोलण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त 3 अगस्त खां 100% वैक्सीन वारा स्कूल खोलिया वेंदा। हुन चयो त समूरा स्कूल 50% हाज़िरी सां खुलंदा। संदसि वधीक चवणो त उस्तादनि अमले ऐं शागिर्दनि ऐं वालिदेन खे वैक्सीन कराइणी पवंदी। अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन खे ॿुधायूं पिया त सिंध हुकूमत पारां 3 अगस्त खां तालीमी इदारा खोलण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त 3 अगस्त खां 100% वैक्सीन वारा स्कूल खोलिया वेंदा। हुन चयो आहे त समूरा स्कूल 50% हाज़िरी सां खुलंदा, जॾहिं त संदसि वधीक चवणो त उस्तादनि अमले शागिर्दनि ऐं वालिदेन खे वैक्सीन कराइणी पवंदी। सिंध हुकूमत पारां 3 अगस्त खां तालीमी इदारा खोलण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त 3 अगस्त खां 100% वैक्सीन वारा स्कूल खोलिया वेंदा। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत पारां 3 अगस्त खां तालीमी इदारा खोलण जो ऐलान कयो वियो आहे। अव्हांखे आगाही ॾियूं पिया त सिंध हुकूमत पारां 3 अगस्त खां तालीमी इदारा खोलण जो ऐलान साम्हूं आयो आहे।